सवाल थो कयां त हीउ जेको किताबु आहे आंतवान लिवाजे जो इन जो तव्हांखे छो ख़्यालु आयो? आख़िरकार माण्हू किताब खोड़ थियनि पिया, तर्जुमो सॼी सिंध में मुख़्तलिफ़ फिक्शन थिए पियो, नॉन फिक्शन थिए पियो, पॉलिटिकल लिटरेचर थिए पियो। हीअ किताब ई छो आख़िरकार साइंसी किताब छो? पहिरियां सभिनि जी ख़ासि तौर ते साईं परवेज़ सोलंकी जी महिरबानी, साईं शबीर कुमार जी महिरबानी, पाण हाला खां हैदराबाद खां आया आहिनि असांजे हिन नंढड़े प्रोग्राम जे करे। सवाल साईं तव्हांजो त साइंसी किताब ई छो, त उनजो जवाबु इहो आहे त डान स्टडी सर्कल जीअं को मां 8 खां वठी आहियां त असां उनजी बुनियादु विधो ऐं उनखे खणी आयासीं हिन महिल ताईं जेको बि मुख़्तलिफ़ ॻोठनि में हले पियो। उन में सभ खां पहिरियां जेको असां मौज़ू चूंडियो त हिन स्टडी सर्कल में जेको मौज़ू असां हलाईंदासीं उहो मौज़ू साइंस जो हूंदो। इन करे 7 ऐं 8 खां वठी जॾहिं खां साइंस सही नमूने सां असां जीअं साइंसी अंदाज़ में पढ़ीसीं, हुन में सभ खां वॾो किरदारु साइंस त सॼे सिंध में पढ़ाइजे थी, पर हिकिड़ो साइंसी शौरी अंदाज़ में जीअं असां स्टडी सर्कल जे ज़रिए पढ़ी ऐं पंहिंजे कोर्स में बि पढ़ी, उन में साईं ख़ालिद जो किरदारु आहे, साईं इरशाद जो हिन में आहे। त शुरू खां वठी साइंस में तमामु घणी दिलचस्पी रही ऐं नंढे हूंदे हिन में सर्कल्स में किताब असां पढ़ियासीं। उन में मुख़्तलिफ़ साइंसदाननि जी बायोग्राफ़ीज़ पढ़ीसीं जेके सिंधीअ में तर्जुमो थियल हुयूं, मुख़्तलिफ़ साइंसदाननि जो कमु बि पढ़ियोसीं। वरी जॾहिं इंटर मां पास कई, गुलाब 2nd ईयर में हो यूनिवर्सिटी जे, त असां हीअ किताबु तव्हांजी जॻह तां दौलतपुर वारीअ तां असांखे इंग्लिश में मिलियो। जॾहिं असां ॿिन्हिनि हिन खे पढ़ियो त हिकिड़ो तमामु सादो ऐं तमामु फलदायक किताबु असांखे नज़र आयो। साइंसी मौज़ूअ ते असांजो कमु हुअं ई हलियो पिए, त असां चाहियो त इहो किताबु हिकिड़ो तमामु सलीस किताबु बि आहे ऐं साइंस जे बुनियादी नज़रनि ते आहे, त हिन खे करणु घुरिजे। इन जे करे असां हिन साइंसी किताब जी चूंड इन जे करे